पेट में कुआ। दोस्तों हिकिड़े माण्हूअ खे हमेशा पेट में सूर रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं हुन खां निहायत बेताब थी बादशाह वटि लंघी वियो ऐं वञी अर्ज़ कयईं त जहां पनाह पंहिंजे हकीम खे हुकुम करियो त मूंखे पेट जे सूर खां छॾाए। बादशाह पंहिंजे हकीम खे हिन ग़रीब जे इलाज जो हुकुम कयो। इहो हुकुम ॿुधी 2.5 सेर भुगड़ा घुराया। उन ये शख़्स खे हुकुम कयईं त ही भुगड़ा खा। हू जेतिरा घणे में घणा खाई सघियो ओतिरा खाधई। भुगड़नि खाइण खां पोइ खेसि अची सख़्त उञ लॻी। हकीम खे अर्ज़ कयईं त मूंखे पाणी पीआरियो। हकीम खेसि पाणी कोन पीआरियो, उल्टो हुकुम ॾिनई त हिन जूं टंगूं ऐं बाहूं ॿधी खेसि वण में अहिड़ीअ तरह सां लड़कायो जो संदसि टंगूं मथे ऐं कंधु हेठि थिए। हिकदमि हुकुम जी तामील थी वई। संदसि हेठां हिकिड़ो कुनार पाणीअ सां भरियल रखायो वियो। लड़कण शर्त घणी खुश्की ऐं उञ सबबि उन ग़रीब जो वात फाटी वियो। हेठां पाणी ॾिसी संदसि वात मां हिक ॿिए पुठियां 3 कुआ पाणीअ जे कुनार में टपी पिया। कुअनि जो पेट मां निकिरणु ऐं संदसि पेट जो दर्द हिकदमि में दफ़ा थी वियो। बादशाह पुछुसि त तोखे कीअं ख़बर पई त हिन जे पेट में कुआ आहिनि? हकीम अर्ज़ कयो त साईं, आउं पाण हिन वांगुरु काठेर होसि। रोज़ानो शाम जो झंग मां काठियूं करे घर मोटंदो होसि। हिक दफ़े काठियूं करे सिज बीठे घर आयुसि। पाणी पीअण जे ख़्याल खां घणा मंझीअ ॾांहुं वयुसि। ॾिसां त नंढड़ा कुआ दिलनि जे किनारे ते वेठल आहिनि। अञा दिलीअ मां पाणीअ जो कुबड़ो भरियां त ॾिसां त 2-4 नंढा कुआ मंझसि पिया आहिनि। जेकॾहिं ऊंदाही हुजे हा त ज़रूर पाणी पी वञा ऐं कुआ बि पेट में दाख़िल थी वञनि हा। हाणे जॾहिं त ही काठेर आहे तॾहिं मूंखे यकीन थियो त ही कंहिं ॾींहुं देर सां घर आयो आहे ऐं पाणीअ सां गॾु नंढड़ा कुआ बि ॻी वियो आहे। वरी बादशाह पुछुसि त भला मरीज़ खे भुगड़ा छो खारायई? अर्ज़ कयईं त भुगड़ा मरीज़ खे इन करे खारायमि त जीअं कुअनि खे खुश्की खणे। पाणीअ जो थांव इन करे रखियुमि त जीअं मरीज़ खे अखियुनि जो ड्रव हुजे। बादशाह हकीम जी हिकमत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि झझो इनाम बि ॾिनाई। उन ॾींहं खां वठी इहो पहाको जुड़ियो त पेट में कुआ अथई छा।